द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। नुक्तचीनी करण में न पुटे आहिनि घणा अहिड़ा। नुक्तचीनी करण में न पुटे आहिनि घणा अहिड़ा। सिंधी भाषा ख़ात्मो जेके ॾिसनि बेशुमार अहिड़ा। सोशल मीडिया जा इहे रोशन सितारा चवनि था, सोशल मीडिया ते वेठल केतिरा ई सिंधी जिन खे सिंधियत जी पूरी वाक़िफ़त बि कोन्हे, उहे बि ॿियनि जे लिखे में ग़लतियूं कढनि था। सोशल मीडिया जा इहे रोशन सितारा था चवनि, ॿुधाए वञनि नुक्स तुंहिंजे लिखे जा कहिड़ा कहिड़ा। मज़मो लॻो ॼण लॻो हो चेटी चंड जो मेलो, मज़मो लॻो ॼण लॻो हो चेटी चंड जो मेलो। सभु थी होशियार अची हिक ई महफ़िल में मिड़िया, ख़ुशनसीबी आहे इहा त ज़रूरु आज़ादु सचल जी। सबक़ सेखारण वारा सभु हिक ई हंध ते गॾु गॾिया, ख़ुशनसीबी आहे इहा त ज़रूरु आज़ादु सचल जी। सबक़ सेखारण वारा सभु हिक ई हंध ते गॾु गॾिया, नुक्तचीनी करण में न पुटे आहिनि घणा अहिड़ा। सिंधी भाषा ख़ात्मो जेके ॾिसनि बेशुमार अहिड़ा, बेशुमार अहिड़ा। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।